अहम ख़बर है अवां सां शेयर कंदासीं। पाणी हसास मामलो है, खुदा न करे उन ते जंग जो मामलो पैदा न थी वञे, शाज़िया तामरी जो अहिड़ो चवण है। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पीपी अॻवान शाज़िया मरी क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे चयो त बेअक़ल माण्हुनि खे ॿुधाइण चाहियूं था त पाणी मामले ते जंगियूं लॻी वेंदियूं आहिनि। असांखे तानो ॾिनो पियो वञे त पाणी मामले ते सियासत करे रहिया आहियूं। अपडेट कंदासीं। ऐवान में अहिड़ो माहौल पैदा कयो वेंदो है जो अवामी मसइलनि ते नाहे ॻाल्हायो वेंदो, शाज़िया तामरी जो अहिड़ो चवण है। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। पाकिस्तान में पाणी सां गॾु अमनो अमान जो बि मसइलो है। अॼु रुगो सिंध न पर सॼे पाकिस्तान में पाणी जे मामले ते ॻणती जी लहर छायल है। असां काफ़ी अरसे खां पाणी जे मामले ते ॻाल्हाए रहिया आहियूं। रोज़ जी बुनियाद ते बयान ॾिना पिया वञनि। लॻे थो त पाकिस्तान में बाहि लॻाइण जी साज़िश थी रही है। अहिड़नि बयाननि मां लॻे थो त पाकिस्तान जे अमन खे ख़तरो है। हिकु बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पाणी हसास मामलो है, खुदा न करे उन ते जंग जो माहौल पैदा न थी वञे। शाज़िया मरी चवे थी बेअक़ल माण्हुनि खे ॿुधाइण चाहियूं था त पाणी मामले ते जंगियूं लॻियूं वेंदियूं आहिनि। असांखे तानो ॾिनो थो वञे त पाणी मामले ते सियासत करे रहिया आहियूं। शाज़िया मरी चवे थी ऐवान में अहिड़ो माहौल पैदा कयो वेंदो आहे जो अवामी मसइलनि ते न ॻाल्हायो वञे। शाज़िया मरी जो वधीक चवणु आहे त पाकिस्तान में पाणी सां गॾु अमन अमान जो बि मसइलो आहे।